हिन ताईं सिंध में रहंदड़ समूरनि दोस्तनि खे लर्न विथ जीवत GFX चैनल ते भलीकार। उमीद त सभु दोस्त ख़ैरियत सां हूंदा। जी त दोस्तो आउं वधि खां वधि इहा कोशिशि कंदो आहियां त सिंधीअ जो अहम मवादु तव्हां सां वंड कजे त जीअं तव्हां ईंदड़ सिंध पब्लिक सर्विस कमीशन IBA या मुख़्तलिफ़ जेके टेस्टूं आहिनि उन्हनि खे सिंधी जे हवाले सां बहितरीनु नमूने पास करे सघो ऐं गॾोगॾु सुठियूं मार्कूं हासिल करे सघो। सो हींअर जेको SST जो जेको सिलेबस आयो आहे उन में जनरल सिंधी लाज़मी आहे ऐं उनखां अलावा सब्जेक्ट स्पेशलिस्ट ऐं लेक्चरार जा जेके उमेदवार आहिनि उन्हनि जे लाइ मूं काफ़ी वीडियोज़ रखिया आहिनि जंहिंमें दौरनि खां वठी सिंधी ग्रामर ताईं जा सभु वीडियो अपलोड कया आहिनि ऐं कोशिशि कयां पियो वक़्तु ब वक़्तु जेतिरो थी सघे अवां दोस्तनि सां मवाद शेयर कयां त जीअं जीअं उन्हनि मां फ़ाइदो हासिल करे सघो। सो अॼु ही जेको ख़ासि वीडियो ठाही आहे इन वीडियो ठाहिण जो मक़सदु इहो आहे त जेके सिंध पब्लिक सर्विस कमीशन में SST या HST जे लाइ जेके जनरल कैटेगरी में आहिनि सिंधी वारे पासे त उन्हनि जे लाइ मूं सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जे जारी कयल किताब 6 क्लास मां जेके अहम MCQs ठाहिया आहिनि जेके MCQs टेस्ट में हिननि खे कमु अची सघनि था त मुंहिंजे ख़्याल में तक़रीबन 90% MCQs जेके आहिनि उहो अॼु आउं वंड कयां थो। बाक़ी 10 MCQs सुभाणे इनशाला वंड कंदसि ऐं उनखां अलावा 6 क्लास जो जेको सिंधी ग्रामर आहे उन जा कुझु वीडियोज़ त मूं फ़ैल जा क़िस्म उहे ॾेई छॾिया आहिनि पर अञा बि जेकॾहिं कुझु रहियल हूंदा त उहो इनशाला 6 जो जेको ग्रामर वारो एरिया आहे 6 क्लास जो उहो तव्हां सां पेश कंदसि ईंदड़ कंहिं वीडियो में। सो मुंहिंजे ख़्याल में हाणे पाण खे जेको आहे पंहिंजे मौज़ू तरफ़ हलणु घुरिजे त सभ खां पहिरीं अहिड़ो शहर जंहिंमें अलाह ताला जी साराह हुजे त उन शहर खे छा चइबो आहे? हमद, मौलूद, नात या मनाजात? त इन जो सही जवाबु थींदो हमद। तंहिंखां पोइ सवाल नंबर ॿियो आहे अहिड़ो शहर जंहिंमें नबी साईं जी साराह हुजे उनखे देश चइबो आहे? हमद, नात, मुनक़बत या मनाजात? त इन जो सही जवाबु थींदो नात। सवाल नंबर टियों आहे शहीद मखदूम बिलावल बि देश धंधो कंदो हो? कोरको, लोहार, सोनारो, वाढो? त इन जो सही जवाबु थींदो कोरको धंधो। सवाल नंबर चोथों साईं पीर पगारो या साईं पीर पगारे जो जनम 4 मार्च 1900 देश में थियो? 1908, 1909, 1918, 1910? त इन जो सही जवाबु आहे 1909 ईस्वी। सवाल नंबर 5 आहे साईं पीर पगारे जी शहादत देश ईस्वी में थई? 1946, 1919, 1943, 1942? त इन जो सही जवाबु थींदो 1943 ईस्वी में साईं पीर पगारे साहब जी शहादत थई। सवाल नंबर 6 आहे सुसुई देश शहर जी राहको हुई? कलात, बंभोर, कींझर या कराची? त इन जो सही जवाबु थींदो बंभोर शहर जी राहको हुई। सवाल नंबर 7 आहे बंभोर जो भड़ो कराचीअ खां ओभर तरफ़ देश किलोमीटर जे मुफ़ासिले ते आहे? 64, 80, 82, 62? त इन जो सही जवाबु थींदो 64 किलोमीटर। सवाल नंबर 8 आहे बंभोर जे किले जा कुल देश दरवाज़ा आहिनि? 4, 8, 3 या 6? त इन जो सही जवाबु थींदो 3 दरवाज़ा आहिनि। सवाल नंबर 9 बंभोर शहर सां मनसूब मशहूर किस्सो देश आहे? उमर मारवी, दोदो चनेसर, सुसी पुनू, मोखी मतारा? त इन जो सही जवाबु थींदो सुसी पुनू। सवाल नंबर 10 आहे सर शाहनवाज़ भुट्टो मशहूर सियासतदान देश जो वालिद साहिब हो? ज़ुल्फ़कार अली भुट्टे साहब जो, मुमताज़ भुट्टो साहब जो, मोहतरमा बख्तावर भुट्टो साहिबा जो या मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जो? त इन जो सही जवाबु थींदो शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे साहब जो वालिद साहब हो सर शाहनवाज़ भुट्टो साहब। सवाल नंबर 11 सर शाहनवाज़ भुट्टो 2 मार्च देश ईस्वी में ॼाओ? 1909,
1999 या 1888। त इन जो सही जवाब थींदो 1888 ईस्वी। सवाल नंबर 12 आहे सर शाहनवाज़ भुट्टो पार्टी जो बुनियाद विधो। कहिड़ी पार्टी जो बुनियाद विधो हो? मुस्लिम लीग, काफ लीग, पीपल्स पार्टी, सिंध यूनाइटेड पार्टी। त इन जो सही जवाब थींदो पीपल्स पार्टी। सवाल नंबर 13 आहे सर शाहनवाज़ भुट्टे पीपल्स पार्टी जो बुनियाद देश ईस्वी में विधो। 1934, 1936, 1942 या 1938। त इन जो सही जवाब थींदो 1934 ईस्वी में सर शाहनवाज़ भुट्टे पीपल्स पार्टी जो बुनियाद विधो। सवाल नंबर 14 सर शाहनवाज़ भुट्टे देश ईस्वी में वफ़ात कई। 1958, 1956, 1955, 1957। त इन जो सही जवाब थींदो सर शाहनवाज़ भुट्टे 1957 ईस्वी में वफ़ात कई। सवाल नंबर 15 सिंध के देश ईस्वी में मुंबई खां धार कयो वियो। इंतहाई अहम सवाल आहे। सिंध खे कहिड़ी ईस्वी में मुंबई खां धार कयो वियो? 1938, 1936, 1935 या 1937। त इन जो सही जवाब थींदो 1936 ईस्वी में सिंध खे मुंबई खां धार कयो वियो। सवाल नंबर 16 आहे पहिरीं इस्लामी सरबराह कॉन्फ्रेंस देश में थई। कहिड़ी ईस्वी में थई? 1968, 1966, 1969, 1967। त इन जो सही जवाब थींदो 1969 ईस्वी में पहिरीं इस्लामी सरबराह कॉन्फ्रेंस थई। सवाल नंबर 17 आहे पहिरीं इस्लामी सरबराह कॉन्फ्रेंस देश मुल्क में थई। मराकश, सऊदी अरब, ईरान, पाकिस्तान। कहिड़े मुल्क में थई? मराकश में थई। सवाल नंबर 18 पहिरीं इस्लामी सरबराह कॉन्फ्रेंस देश शहर में थई। मराकश जे कहिड़े शहर में थई? रिबात, जिद्दा, काबिल, दुबई। त इन जो सही जवाब आहे रिबात में। सवाल नंबर 19 आहे इस्लामी सरबराह कॉन्फ्रेंस जो मरकज़ी दफ़्तर सऊदी अरब जे देश शहर में आहे। कहिड़े शहर में आहे? रिबात, जिद्दा, मक्की, मदीने। त इन जो सही जवाब थींदो जिद्दा। सवाल नंबर 20 मूमल जे वालिद जो नालो छा हो? राजा नंद, राजा महरूक, राजा अशोक या राजा आनंद। त इन जो सही जवाब थींदो मूमल जे पीउ जो नालो राजा निंद हो। सवाल नंबर 21 राजा निंद देश जो हाकम हो। माड़ीपुर, पंजाब, माथेले या मीरपुर ख़ास। त राजा निंद जेको आहे उहो माथेले परगिणे जो हाकिम हो। सवाल नंबर 22 आहे राजा निंद ज़ात जो केरु हो? गुजर, खान, काठियावाड़, मीर। त सही जवाब थींदो राजा निंद ज़ात जो गुजर हो। सवाल नंबर 23 मूमल जी भेण देश अक़लमंद हुई। सारा, सूमल, नातर या सोजा। त सही जवाब थींदो सूमल। सवाल नंबर 24 मूमल जी बानी जो नालो छा हो? सारा, सूमल, नातर या सोजा। त इन जो सही जवाब थींदो नातर। सवाल नंबर 25 आहे राणे जो असल नालो छा हो? सोधल, हमीर, जादम या मेंद्रो। त इन जो सही जवाब थींदो मेंद्रो। राणे जो असल नालो मेंद्रो हो। सवाल नंबर 26 खरड़ी जो मैदान सिंध जे मशहूर शहर देश में आहे। सखर, शिकारपुर, ठठो या जेकबाबाद। त इन जो सही जवाब थींदो सखर। खरड़ी जो मैदान सिंध जे मशहूर शहर सखर में आहे। सवाल नंबर 27 आहे मासूम शाह जो मीनारो सिंध जे मशहूर शहर देश में आहे। सखर, शिकारपुर, ठठो, जेकबाबाद। त इन जो बि सही जवाब थींदो सखर। साध बेलो सिंध जे मशहूर शहर देश में आहे। सखर में आहे। सवाल नंबर 29 आहे आदम शाह जी टकरी सिंध जे मशहूर शहर देश में आहे। त इन जो बि सही जवाब थींदो सखर शहर में आहे। सवाल नंबर 30 शेख सादी जो असल नालो देश हो। अशरफुद्दीन, अहमद, इनायतुल्ला या शरफुद्दीन। त इन जो सही जवाब थींदो शरफुद्दीन। शेख सादी जो असल नालो शरफुद्दीन आहे या हो। मूंखे उमेद आहे तव्हांखे ही वीडियो पसंदि आई हूंदी ऐं 6 जा जेके अहम सवाल आहिनि अहम नुक़्ता आहिनि उहे मूं हिन वीडियो में पेश कया आहिनि। उमेद त मुंहिंजी ही महिनत साबियात थींदी ऐं जेकॾहिं तव्हां दोस्तनि मां लाभ हासिलु कंदा ऐं जॾहिं टेस्ट क्लियर थींदा त मूंखे इंतिहाई ख़ुशी महसूसु थींदी ऐं मुंहिंजूं दुआऊं जेके आहिनि उहे तव्हां सां गॾु आहिनि ऐं उमेद त तव्हां हिन खे वीडियो खे गौर सां ॾिसंदा ऐं जेकॾहिं केरु नओं आहे त प्लेलिस्ट में मौजूदु ॿिया वीडियोज़ ॾिसी हू हुन मां फ़ाइदो हासिलु करे सघे थो। सो अॼु जे लाइ एतिरो ई हो। इनशाला ईंदड़ ॾींहं ते वरी जा जेके रहियल MCQs आहिनि उहे पेश कंदसि ऐं उनखां पोइ 7, 8, 9, 10, 12 जेके बि सिंधी जा पेपर आहिनि उहो तयारु करे तव्हांजी ख़िदमत में पेश कंदसि त जीअं मुस्तक़बिल में तव्हां साबियान थियो। अॼु जे लाइ एतिरो ई हो। पंहिंजे दोस्त जीवत कुमार खे इजाज़त ॾींदा। सिंध सलामत, साथ सलामत।